जी नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवाण सईद नासिर शाह चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी ख़िलाफ़ केस ठाहिण का नई ॻाल्हि नाहे। हथ ठोके केस में कुझु बि साबित नाहे थियो। संदुसि क़यादत सरखुरू थींदी। वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे अवामी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फिदा हुसैन मरी खां। जी फिदा, अपडेट कजो इन हवाले सां कहिड़ा तफ़सीलात आहिनि? जी हरेश, बिल्कुलु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाकिस्तान कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवान सैयद नासिर हुसैन शाह चयो आहे त पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु केस ठाहिण का नई ॻाल्हि नाहे ऐं जेको हथ ठोकियुनि केसनि में हिन वक़्तु ताईं कुझु बि साबित नाहे थियो ऐं हिन भेरे संदन क़यादत जेका आहे उहा सुरखुर मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे जेको अॻवान आहे सैयद नासिर शाह हुन चयो त जेको मनी लॉन्ड्रिंग खे हर केस खे पीपल्स पार्टी सां ॻंढियो पियो वञे, पर तारीख़ गवाह आहे त पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु ठाहियल केसनि में हिन वक़्तु ताईं जेको कुझु बि साबित नाहे थियो। हुन चयो त बीपीए ख़िलाफ़ु मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके साज़िशी अंसर आहिनि उहे केस ठाहींदा रहंदा आहिनि पर खे नाकाबी नसीब थी आहे। हुन चयो त जेको पीटीआई अॻवान जहांगीर तरीन ऐं ॿियनि ख़िलाफ़ बि जेको केस दाख़िल आहिनि पर उन्हनि खे तलब नथो कयो वञे। जेको ॿिटो मयार आहे उहो जेको ॻणिती जेको उहो उन ते जेको खेसि ॻणिती आहे ऐं इंसाफ़ जेको आहे सभिनी लाइ बराबरि हुजणु घुरिजे।